लाइमा जा पी छॾ खणी घड़ी कम के अचण हाणे मानी खा अदा गुलाम सेन तू भी रख घड़ी को डर अच मानी खा मानी ठरी विंदी मानी आंदी तमाव मानी देर सा खणी आई तो खैर ताए तोखे त खबर है घर में 3-4 बार आहिन पहले उन्हन के खाराए पो तहाने खणी इंदिया जरूर पो थोड़ी घणी देर त थींदी न सही थी चवी भले असा के मानी न मिले पहरिया बारन के खाराए प्यारे पो असा मानी खणी इंदी कर बच्चे तो खाइंदासी न त असा जा बाग असा सा सकीना हूं भी असा के मानी कोन थी वणे पहरिया मुझे जिगर टुकड़ा खाइन उन्हन खाधी जण असा खाधी किए भाव गुलाम सेन जी अदा सावण सही तो चवण बारन मानी खाधी जण असा खाधी भला तू छा तो समझी त मां बारन जो ख्याल ना आया रखदी चरिया उहे असां जी जिंदगी जो सहारो आहिन असां उन्हन को सवा अधूरा आयूं बिल्कुल अल्लाह उन्हन के खुश रखे सकीना मुसा हिकड़ो वायदो कर खुदा न करे जेकॾहिं मां मरजी तो वञा मुझे बचड़न जी सार संभार में का भी कमी न छड़िया मौत बरहक आ पुछी ना है दो जेकी 4 दिहाड़ा जिंदगी आहे पंहिंजे बचड़न सां खुश खुश गुजारे दी आई उन्हन के दुखियो ॾींहुं ॾिसण कोन ॾींदुमि छॾ हाणे तू इन्हनि ॻाल्हियुनि खे घर में पोयों ॿारड़ा अकेला असां खां सिवा उनजो केरु आहे चङो था खण थोरो कमु बचियो आहे छॾाए असां ॿई अचूं था पोयां हाँ भाई तू हल असा अदा सावण अचूं था जानी जा पी केॾो न प्यार थी पंहिंजे ॿारनि सां सफ़ा का चढ़ी आहिनि इहा ॻाल्हि पुछण जी आहे मूंखे साह खां वधीक मिठा आहिनि इहो त ठहियो पर जबार जा पी तू हाणे अदा गुलाम सेन जी शादी जी ॻण कर छो भाजाई मुंहिंजी शादी जी एतिरी जल्दी अथव हा गुलाम सेन तुंहिंजी भाॼी सही थी चवे तुंहिंजी शादी धूमधाम सां कराईंदासीं भले अदा जीअं तव्हांजी मर्ज़ी अलाह करे मुंहिंजा नंढा वॾा थियनि ऐं उन्हनि जो सुख ॾिसां इन्हनि खे कमु कंदे ॾिसां मुंहिंजी दिलि ठहे दुनिया उम्मीदुनि ते क़ाइमु आहे जावेद जा पी इंशाअल्लाह असां हिननि जो खटियो कमायो खाईंदासीं अल्लाह कंदो ईअं ई थींदो बाबा सही असां वॾा थी तो कम करण कोन ॾींदासीं इंशाअल्लाह पुट ईअं ई थींदो पर बाबा सही त हिम्मत न हारे इन जो रब चने जो सब हा बाबा सही वॾा थी कुझु कंदासीं बाबा बस पूरी इंशाअल्लाह पुट ईअं ई थींदो हा पुट तू सही तो चई पर अल्लाह करे असांजे हिन घर के के ॾाणे जी नज़र न लगे ना हिन घर में मेरी अख करे ॾिसण वारनि जा ॿई तोड़ा कढी तिरीअ ते रखंदो मान सावण के भी खुटी खयो भोतारन सा फिटाईंदो पो बचंदो खैर मां त वनी चवांस पो पंहिंजी मर्ज़ी थस भोतार के जमीन दे जा मौत कबूल करे
सावण ओए सावण रस दोदा खान घुरायो थई कसम अम्मा जो छो कमदार ख़ैर त आहे? सावण मूंखे का ख़बर कान्हे बस एतिरो चयई सावण खे न्यापो ॾे मूंसां मिली वञे वधीक का ख़बर न आहे कसम अम्मा जो ठीकु आहे कमदार तूं हल ऐं अचां थो रही छॾे ठीकु आहे पर अचिजां तकिड़ो सावण मां हाणे हलायां थो कसम अम्मा जो साइमा जा पी अॼु परेशान पिया लॻो कुझु थियो आहे छा? सकीना तोखे त ख़बर आहे इंसान छल न ग़रीब थिए उहे मुक़दर में हुनजे दुखनि खां सवाइ कुझु न रहंदो आहे चरिया इहा बि त अलाह ताला जी तरफ़ां इंसान ते हिकु आज़माइश हूंदी आहे जेको इन आज़माइश मां निकिरी वियो त पोइ सॼी ज़िंदगी उहो सुकून में हूंदो आहे। नेठि ॿुधाए खणी भला कंहिंसां विड़ियो आई छा जा कुझु थियो आहे? हीअ तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करीं? भला अॼु तोखे छा थियो आहे? मूंखे कुझु बि न आहे थियो इहो कमदार कमो मिलियो हो रस्ते में चई पे त रईस दोदा खान घुरायो अथई पर छो असां को रईस जो लोड़ो न आहे लताड़ियो जो असांजे न्यापा थो करे। साइमा जा पी अलाह ख़ैर करे मूंखे त अलाए छो दिल में खौफ थी बीठो आहे। अदा सावण रईस आहे त पंहिंजे हारियुनि लाइ असां लाइ न। अदा गुलाम सन तूं को फिकर न कर ऐं हाणे वञा थो रईस ॾे ॾिसां छा थो चवे। न अदा मां छो ख़ौफ़ कंदुमि रईस असांखे कुझु बि न करे सघंदो। हा हा रईस छा को मुल्क जो वालिद न आहे। साइमा जा पी जल्दबाज़ी में रईस सां अहिड़ी काई बि ॻाल्हि न कजां त रईस नाराज़ न थी पवे किथे। नाराज़ थिए त उको थिए मां को रईस जी बनी न कंदो पंहिंजी पोइ खे पाण खाईंदो आहियां जेसीं ताईं बि हयाती आहे कंद मथे करे घुमंदुसि बाक़ी किदड़नि वारी ज़िंदगी हरगिज़ न गुज़ारींदुसि। एॾी कावड़ चङी नाहे हू रईस आहे रईस। जेकॾहिं उबती सुबती ॻाल्हि कई त बर्दाश्त मां कोन कंदुसि। साइमा जा पी पंहिंजे लाइ न पर हिन मासूम ॿारनि जे लाइ त सोच न अलाह न करे जेकॾहिं तोखे कुझु थी पए त पोइ मुंहिंजे गुलनि जहिड़े ॿारनि जो छा थींदो? मुंहिंजे हूंदे हिननि जो केरु नालो वठंदो। तव्हां ॿारनि जो ख़्यालु रखो मां वञी ई मोटां थो।
न्यापो ॾेई आए या विसरी वई? खुदा जी का मार पवई देर कई रह सगई डमरियो वेठो आ वो कारीगर दे पैर पवई रह ता जो हुकुम थे मां न्यापो न ॾिया मूंखे खुटी खयो आ कसम अमा जो त पोइ हिन महिल ताईं पातो छो कोन आहे? लॻे थो त ज़िंदगी त हथ खणी चुको आहे तॾहिं त असांजे हुक्म जी नाफ़रमानी थो करे। शायदि हुनखे ख़बर न आहे त दोदा खान जो दुश्मन न कलमो न कफन। वालेकुम सलाम। रईस सावण अची वियो कसम अमा जो। अच सावण अच अच मूंसां गोॾो गोॾे में मिलाए वे। तूं एॾो मोतबर थी वियो आहे जो दोदा खान सां बराबरी करे। शायदि तोखे ख़बर न आहे दोदा खान जो दुश्मन न कलमो न कफन। न रईस मुंहिंजी एतिरी हैसियत न आहे मां तुंहिंजी बराबरी कयां। ॿुधायो छा लाइ घुरायो अथव? सावण तोखे त ख़बर आहे मां सत राजी चङो मुड़ुसु आहियां। तव्हां मुंहिंजो राज आहियो। जेकॾहिं मुंहिंजो राज मुंहिंजो चयो न मञींदो त कावड़ त ईंदी न। तॾहिं त मां चवंदो आहियां त दोदे खान जो दुश्मन न कलमो न कफन। माफ़ कजो रईस मां तव्हांजी ॻाल्हि सम्झुसि कोन। अवण एतिरो बि नादान न थी जो अदा तोते डमरजी पोइ पोइ तूं लभे बि न। मूं अहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे जो रईस मूं ते कावड़ कंदो? हुकुम कयो रईस कीअं घुरायो अथव? सावण ॻाल्हि ई आहे त तुम्हारी जेका इहा 5 एकड़ ज़मीन आहे उहा मुंहिंजे ज़मीन जे विच में थी अचे। हिन करे मां चाहियां थो त या तूं पाण वारी ज़मीन मूंखे ॾे। जेके पैसा चवंदे तोखे ॾींदुमि। रईस ज़मीन मां हूंदी आहे। को बि गैरतमंद पुट पंहिंजी मां जो सौदो न कंदो। रईस गरीब ज़रूर आहियां पर ज़मीन न अॼु ॾींदोमांइ न सुभाणे। बस बस सावण बस। ये न थे जो मुझे कावड़ जा तीर तुझो सीनो टोड़े फाड़े छॾनि। सुठो हिन में थई इहा ज़मीन ॾे इज़त सां ॾे न तेरा की थी ॾेई। एॾा खून थींदे जो तूं मेड़े ई न सघंदे। वॾो नाक थींदुई। वैसे मूं चयो न मां ज़मीन कोन ॾींदोमांइ। न ॾींदे त कब्ज़ो करे ज़मीन खसींदो थे। हिकिड़ी अखि ॾिसंदई ॿी अखि रोअंदई छो त दोदे खान जो दुश्मन न कलमो न कफन। अदा वॾा सावण जी छा मजाल जो ज़मीन न ॾींदो? सावण ॾाहू थी छो थो रईस खे नाराज़ करी? रईस नाराज़ थी पे न हड़ हली ईंदई कसम मूंखे अमा जो। तूं चुप कर चिमचा। तो जहिड़े कमदारनि त कम हाणे विञाया आहिनि। हाणे हिन मुल्क जो सत्यानाश करे छॾियो अथव। रही ॻाल्हि हिन ज़मीन जी ज़मीन मां हिकिड़ो भितर खणी ॾेखार जवान मञींदोमांइ। खामोश गुस्ताख। यो न विसार त तूं कंहिंजे साम्हूं बीठो आहीं। कंहिंजे साम्हूं पंहिंजी हैसियत ॾिस। किथे मां ऐं किथे तूं कखावन घर में रहण वारो। ज़मीन त हाणे मां तोखां वठी रहंदुसि छो त इहा ज़मीन हाणे मुंहिंजो ज़िद बणिजी वई आहे। ज़िद जेकॾहिं रत जी राति खेलणी पई न त खेलंदुसि। तोखां ज़मीन ज़रूर वठंदुसि छो त दोदे खान जो दुश्मन न कलमो न कफन। जेको तोखे करणो आहे तूं कजांइ। तुंहिंजे धमकीअ में कोन ईंदोमांइ ऐं न वरी ज़मीन लिखी ॾींदुसि। अॼु बि जवाब अथई ऐं सुभाणे बि। जेको थियो ॾिठो वेंदो। ज़हर जा पाणी आहिनि कसम अमा जो। अदा साईं हुकुम करी त अॼु जो अॼु सावण खे मारे इहा ज़मीन पाण हासिल करियूं। बस मां कयो तव्हां सभु। दोदो खान एॾो कमज़ोर न आहे। जेकॾहिं ज़मीन न ॾींदो न त सतें आसमान ते पुॼाईंदुसि। शायदि हिनखे ख़बर न आहे त दोदो खान जेका ॾिसे हुन खां मत खसे। हिन जो बिलो मां पाणे जो कयां। जल्दी जल्दी
किए है रईस को? भला रईस कुछ घटवत त न ॻाल्हायो? ॿुधा मूंखे आख़िर छा चयो रईस? दिल में वहम थी बीठो आहे। हर दौर में हर वक़्तु असां ग़रीबनि सां इहो ज़ुल्म थींदा रहिया। ढाका नई ॻाल्हि न आहे। असां हारी ज़मीन खे घर जो रेज ॾेई सोना संग उपाईंदा आहियूं। उहे संग वॾेरनि खां बर्दाश्त कोन था थियनि। आख़िर ॿुधाए त सही, रईस तोखे छा लाइ घुरायो हुयो? छा ॾिसे, चप सुकी आहे, ज़बान साथ कोन थी ॾे। आख़िर ॿुधाई छो नथो? मूंखे तूं ॿुधा, मां परेशान थियां थी ॾाढो। तोखे कसम आहे पंहिंजे बचड़नि जो। जेकॾहिं ॿुधण जी सघा अथई त पोइ ॿुध। वॾेरो चए पियो ज़मीन मूंखे ॾे, हुनजे एवज़ जेके पैसा खपनि मां ॾींदोमांइ, न त ज़िंदगी बश कोन कंदोमांइ। साईं मां पी, मूंखे ॾाढो डपु थो थिए किथे हू असांखे ऐं असांजी औलाद खे को नुक़सान न रसाइनि। मूंखे ॾाढो डपु थो थिए। रख रब ते जेॾो अलाह तेॾो आसरो, वधीक मालिक खे पारत आहे। अलाह साईं करे। मां त चवां थी हल त हिन माली लॾो खणी हली कंहिं ॿिए ॻोठ में वेहूं था। असांजो मरणो परणो हिन ॻोठ सां आहे। ॻोठ छॾियूं था त माण्हू बुज़दिल चई मेणा ॾेई मारे छॾींदा। सिर बचाइण बि इबादत आहे। मां चवां थी ज़िद छॾ, सामान खणी हलूं। घटि में घटि असांजे ॿारनि जी हयाती त बचंदी न। थी ताईं सिसीअ में साह आहे, मुड़ुसु माण्हू थी रहंदुसि ऐं हिननि सां मुक़ाबिलो कंदुसि। बाक़ी जे मरी वञा त मयार न ॾिजां। छॾ हिन ॻाल्हियुनि खे, वॾेरा पाण कुझु कोन करे सघंदा। विसार हिन ॻाल्हियुनि खे, अॻिते खे तयारु थी ॻाल्हि।
ख़बर टिक टिकी ते लाश तुंहिंजो पहिरियां सजायां या तुंहिंजे भाउ ऐं तुंहिंजी घरवारीअ जो चओ त जेका शइ दोदा खान खे पसंदि ईंदी आहे दोदा खान जो उसूल आहे त उहा पहिरियां घुरंदो आहे घुरण ते न मिलंदी आहे न त पोइ दोदा खान उहा शइ छीनी वठंदो आहे छो त दोदा खान जो दुश्मन न कलमो न कफन ज़मीन ॾींथो या मौत खे दावत थोड़ी मौत जो धमकियूं उन्हनि खे ॾे जेके ज़िंदगी सां मोहबत कंदा हुजनि मां त सिर ते कफन ॿधी पोइ हलणु सिखियो आहियां मुंहिंजो कल्ह बि जवाब हुई ऐं अॼु बि इनकार अथई सावण सां इनकार ॿुधण जा आदी न आहियूं न ॿुधण वारा सावण आदि न आहियूं असां सावण जे करे असांजी ॻाल्हि मञींदे न घटि में घटि सिर बचंदी मां चवां थो निकिरी वञ मुंहिंजे घर मां वेंदुसि ज़रूर वेंदुसि पर तुंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ विसाए पोइ वेंदुसि छो त दोदा खान जो दुश्मन न कलमो न कफन वडेरा एतिरो ॾाढ चङो न थई असां ग़रीबनि सां एतिरो ॾाढ न कर असां ग़रीबनि मिस्कीननि खे हिसाए तूं पाण खे काबू खान तो समझी वडेरा या तुझी भुल आहे हर दौर में तव्हां वडेरा असां ग़रीबनि सां विड़िया आहियो वडेरा वरी बि तव्हां ख़ुदा जे ख़ौफ़ खां कोन था ॾिजो वडेरा जेकॾहिं मुंहिंजे मुड़ुस खे कुझु थियो पोइ तूं समझी तो पाण अच्छा त माना मादीअ कुकड़ में बांग ॾिनी ये असां मर्दनि जो मामलो आहे विच में न ॻोल्हाए त कीमो न करे छॾे असां वटि लिखत ॾी तो ज़मीन जी या न वैसे हरगिज़ न असां गैरतमंद सिंधी ज़मीन खे मां समझदा आहियूं मां जो सौदो कंदड़ मूं जहिड़ा जोधा न पर तो जहिड़ा धरतीअ जा दलाल हूंदा त पोइ हिन धरतीअ सां निमक मल्हाए मां तुंहिंजो नालो पंहिंजे किताब मां कटे थो छॾियां ऐं इहा तक़रीर वञी मलाइकनि खे ॿुधाइजां न वडेरा न इहो ज़ुल्म न कर असां सां उहो असांजो ज़ुल्म अञा ॾिठो ई काथे आहे अखियुनि सां ॾिसंदी आहे न या फाटी पवंदी या वरी ख़ुदकशी करण ते मजबूर थींदी आहे रईस असां मरी त सघूं था पर तो जहिड़े फेरोन जे हवाले ज़मीन कॾहिं बि कोन कंदासीं सावण अॼु तोखे मारे मां हिन टिकरीअ ते अहिड़ो त कहर जो दास्तान लिखंदुमि चङा भला पढ़ण वारा बि होश विञाए वेहंदा पर कलमो रब जी राह में कयां शहीद ॾाढो थी न ॾेखार तूं प्यास को दिल में धार तूं है माण्हूअ खे त न मार तूं माण्हू प्यारो अथई त अलाह खे इंसान आहे प्यारो अलाह खे
यार जी तो भाई फाइल खणी याद करे मूंखे ॾेखार। यस सर। हेलो इंस्पेक्टर असलम खान स्पीकिंग। असलम खान जोधा खान पियो ॻाल्हायां। हा हुकुम कयो जोधा खान कीअं यादि कयो अथव? ख़ैर त आहे न? ॻोठ में सावण जे छोरनि पंहिंजे पीउ माउ ऐं चाचे खे क़त्ल करे भॼी विया आहिनि ऐं कानून सुतो पियो आहे। छो? जोधा खान तोहारी केतिरो बि चालाक ऐं बेरहम छो न हुजे पर हिकु न हिकु ॾींहुं कानून जे शिकंजे में ज़रूर ईंदो आहे। मूंखे हिन महिल जो हिन महिल इहे छोरा लाकब जे सीखुनि जे पोयां खपनि। मां वञा थो जांच करे असल हक़ीक़त पुछी मालूम करे ओॾो हिन खे पकड़ींदुसि छो त मां कानून जो बालातर ऐं कड़क ऑफिसर आहियां। कंहिं बि मुजरिम सां रिआयत न आहियां कंदो। ठीकु आहे? ओके। बाबा साईं अॼु खां पहिरियां त तव्हांखे हिन ॻोठ में कॾहिं बि न ॾिठो। मोहतार साईं असां ज़ुल्म जा सताए दोदा ख़ान असां सां ज़ुल्म कयो। असां उहे बदनसीब टई भाइर आहियूं जेके पंहिंजे माउ पीउ ऐं मासूम भाइरनि ऐं भेनरुनि जे लाशनि खे कुल्हो बि न ॾेई सघियासीं। दोदा ख़ान मनी न ॾियण तां असांजे माउ पीउ खे क़त्ल करे छॾियो ऐं असां भॼी पंहिंजी जान बचाई आहे। मोहतार असां ज़ुल्म जा सतायल लाचार ऐं बेबस इंसान आहियूं। दोदा ख़ान जो दुश्मन माना असांजो यार। तव्हां घबरायो न, हाणे तव्हां जाबर ख़ान जे पनाह में आहियो। मोहतार साईं चवंदा आहिनि त ॾाढे जे लठ खे ॿ मथा। तव्हां परेशान न थियो,
जाबिर ख़ान अव्हां जी मदद कंदो। मोतार साईं तव्हां रहम दिल नेक ऐं सुठा इंसान पिया असांखे अव्हां जी मदद जी ज़रूरत आहे। असांजे मथां तव्हांजी शफ़क़त जो हथ हुजे त दोदा ख़ान खां हिकु न हिकु ॾींहुं पंहिंजे ज़ुल्म जो हिसाब वठंदासीं। दोदा ख़ान जा ॾिनल ज़ख़्म असांजे सीने में चुभी रहिया। दोदा ख़ान रुगो तव्हांजो न पर मुंहिंजो बि पुराणो दुश्मन आहे। हुनखे हर हिकु ज़ुल्म जी सज़ा भोगणी पवंदी। तव्हां थकियल आहियो, हलो मूंसां गॾु बाक़ी ॻाल्हियूं हली बंगले ते कंदासीं। आखिर छो आखिर उहा कहिड़ी मजबूरी आहे जेका असांखे ग़ुलामीअ जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर करे वेठी आहे? आखिर छो तव्हां हक़ जो आवाज़ उथारण लाइ डिॼो था? कहिड़ी मजबूरी आहे उहा? आखिर केसीं ताईं असां ग़ुलामीअ जी ज़िंदगी गुज़ारींदासीं? उथो सिंध जे जोधनि जवाननि वांगुरु हक़ लाइ विढ़ो, जीअं शहीद बशीर कुरैशी हक़ लाइ विढ़ो। कढो पंहिंजी सुहिणी सिंधड़ीअ खे वागुन जी वात मां। उथो ज़ालिमनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो, हिकु आवाज़ थियो, सुञाणो पंहिंजे हक़ खे। वाक़ई सही थो चए यार, असांखे राजा जी ॻाल्हि ते अमल करणो पवंदो। या काबू खान जो पुट्टा दोदा खान के सलाम भी न तो करी। ॿी ॻाल्हि त ॿुध, ये ॻोठ में तकरीरूं करे पंहिंजी दिल के तसली न ॾे त ये तकरीरूं करे तूं ॻोठाणनि खे मुंहिंजे खिलाफ़ करण में गाना विंदे। छो जे खुट्टीअ खयो अथई तोखे शायद ख़बर न आहे त दोदा खान जो दुश्मन न कलमो न कफन। चङो मुड़सूं दे ॻोठ वारनि लाइ, मूं लाइ न। मां न को तुंहिंजो हारी न तुंहिंजे कड़े ते वेठो आहियां। सलाम नथो कयां, मुंहिंजी मर्ज़ी। अरे पंहिंजी जुआनी ते एॾो बावर न कर बावर, न त मोड़ ॿुधण जे लाइ इहो तुंहिंजो मथो ई न रहंदो। छो त मौत खे सॾ करी दोदा खान जो दुश्मन न कलमो न कफन। जिंदगी ऐं मौत मुंहिंजे रब जे हथ में आहे, तो जहिड़े फिरौन जे हथ में न। हर ईंदड़ वींदड़ माण्हूअ ते एॾो रोब न कर, को धक हणी मारे न विझई। छोरा रही साम्हूं आॾो न अटका, न त मांगो मौत मिलंदई। अरे तूं चुप चिमचा, जिते ॿ ॻाल्हाइनि उते चिमचनि जी ज़रूरत न आहे। अरे एॾो ॻाल्हाइण सां तुंहिंजी दिलि में को डपु ई नथो थिए? खैर पहिरीं ग़लती अथई, माफ़ तो कयां। ये आइंदा अहिड़ी ग़लती कई त पोइ तूं पाण समझी सघे थो। दोदा खान मौत जूं धमकियूं उन्हनि खे ॾे जेके ज़िंदगीअ सां मुहबत कंदा हुजनि। मां त हिकु हथ ते ज़िंदगी ऐं ॿिए हथ ते मौत खणी घुमंदो आहियां। दोडा हेठ करे ॻाल्हाए, हेठ कर क्यों? छो त तूं वक़्त जे जलाद जे साम्हूं बीठो आहीं, वक़्त जे जलाद जे साम्हूं। दोदा खान जो दुश्मन
कलमो न कफन। माना त तोखे मालच जी जरूरत आहे, ये ना हिनखे लतुनि ऐं मुकुनि जी अहिड़ी पिया ॾियो त यादि करे जोधा खान, या गलती भुलजी भी न कजा, न त मानी खाइण लाइ ॿ न हिकु हथ हूंदई। बाबा ले आओ पुट, जानी पुट ले आओ। बाबा ही हवेली मुंहिंजी आहे, तव्हां सभु हिते रही सघो था। तव्हांजो केर बि नालो न वठंदो, छो त तव्हांजे ॻोठ में ज़ालिम दोदा खान जी हुकूमत हुई ऐं हिन पूरे तर में मूं मिस्कीन जी हुकूमत आहे। कमदार जी भोतार साईं, हुकुम कयो बाबा। बाबा ही मुंहिंजा महिमान न पर मुंहिंजा पुट आहिनि, हिननि खे ज़रे जी बि तकलीफ़ न थियणु घुर्जे। बाबल साईं, तव्हांजो हुकुम खपे, हिननि खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ न पहुचंदी। ख़ुदा ख़ैर करे बाबा। ऐं हिननि खे वक़्त ते मानी ॾियणु ऐं ख़्यालु करणु तुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। समझियुसि बाबल साईं, तव्हां को बि फ़िक्र न करियो। तव्हां चयो ऐं मूं समझी छॾियो। ख़ुदा ख़ैर करे बाबा। अॼु खां पोइ अवां हिन घर में हिफ़ाज़त सां हूंदो। हवेली हाणे मुंहिंजी न पर तव्हांजी आहे। भोतार साईं, तव्हां असांजी मदद कई, ज़ालिमनि जे चंबे मां असांखे आज़ादु कराए हिते पहुचायो, इहो ई असां लाइ काफ़ी आहे। रईस बाबा, असां कॾहिं सोचियो बि न हो इहे बि ॾींहं ॾिसणा पवंदा। भोतार साईं, ॾुख रुॻो असां ग़रीब जे नसीब में छो हूंदा आहिनि? इहा इंसानियत मथां मालिक जी आज़माइश हूंदी आहे बाबा। जेको आज़माइश मां गुज़रंदो आहे न ऐं शुक्र कंदो आहे त रब साईं हुनजो साथ ॾींदो आहे। हिते रहंदो तव्हांजो के नालो बि न खणंदो। असांजो साथ तव्हां सां हमेशह गॾु आहे। बाबा ही तर सॼो जाबर खान जो आहे, कंहिंखे खुटी खयो आहे जो हेॾां जो रुख कंदो। ख़ुदा ख़ैर करे। असांजे बोतार हमेशह ग़रीबनि जो साथ ॾिनो। हाणे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। असांजो साथ हमेशह मज़लूमनि सां रहियो आहे, तव्हां फ़िकुर न कयो। हाणे दोदा खान तव्हांजो नालो बि न खणंदो। रईस बाबा, तव्हांजे हूंदे का बि तकलीफ़ कान पहुचंदी। बोतार साईं, तव्हां इंसान न पर फ़रिश्ता आहियो, फ़रिश्ता। बिल्कुलु बाबा, तव्हांजा एहसान असीं लाहे नथा सघूं। वालेकुम अस्सलाम दी। बाबा साईं, अजनबी केरु आहिनि? हिननि खे त मूं ॻोठ में कॾहिं अॻे न ॾिठो आहे। बाबा साईं, इन्ही ॻाल्हियुनि में त तव्हां गिरेट आहियो। बाबा साईं, मुंहिंजी सहेली जी सालगिरह आहे, मूंखे इजाज़त खपे। भले वञ पुट, पर ख़्याल सां वञ जाए। चपे चपे ते दुश्मननि जो जाल विछायल आहे, जल्द अचण वारी कजाए। ठीकु आहे बाबा साईं, मां वञी थी मोटां। साइमा पुट, जानी खे गॾु वठी वञ जाए, तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। जानी पुट। जी साईं। जानी पुट, तूं साइमा सां गॾु वेंदे, हिन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो तुंहिंजो। जी साईं, तव्हां को बि फ़िक्र न कयो। जानी पुट, तूं बि फ्रेश थी वठ। ठीकु आहे साइमा पुट? हा साईं, मां बि चेंज करे थो वठां। ठीकु आहे बाबा साईं, मां चेंज करे अचां थी।
अचो बीठा छो आहियो तव्हां? अञा केतिरो पंधु आहे? बस पहुता आहियूं। पर को ॻोठ त ॾिसण में कोन थो अचे जिथे अव्हां जी सहेली जी सालगिरह आहे। सालगिरह? सालगिरह त बहानो हो तव्हां सां मिलण जो। छा तूं ही छा थी चवीं? किथे तूं चरी त कोन थी वई आहीं? हा, तुंहिंजे प्यार में चरी थी वई आहियां। तोखे ॾिसंदे ई पहिरीं नज़र में प्यार थी वियो तोसां। परे थी मूंखां। मुंहिंजी मंज़िल प्यार न पर पीउ माउ जो पलांद आहे। उन्हीअ घर में असां मेरी अखि विझूं? न, हरगिज़ न, हरगिज़ न। इहा सोच पंहिंजे ज़हन मां कढी छॾ। पलांद बि कंदासीं पर वक़्त जो इंतज़ार कर। मां ऐं बाबा साईं तव्हां सां गॾु आहियूं। भला इहो त ॿुधाए हू ॿ ॼणा केरु आहिनि? उहे जावेद ऐं जब्बार आहिनि मुंहिंजा भाइर। माना त मुंहिंजा थियण वारा ॾेर आहिनि। ही तूं छा थी चवीं? ख़ुदा जे वास्ते मूंखे मजबूर न कर। सही थी चवां। मां शादी कंदसि त तोसां, न त सॼी उमिरि कुआरी वेठी हूंदसि। छॾ कावड़ खे, प्यार जो इज़हार कर त ख़ुशी मनायूं। मुंहिंजो नालो इंस्पेक्टर असलम खान आहे। मूंखे मालूम थियो आहे त सावण खान ऐं उनजी घरवारी खे कंहिं बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। छा तव्हां मां कंहिं बि कातिल खे कहरी कार्रवाई कंदे ॾिठो आहे? इहा कहरी कार्रवाई दोदा खान पाण कई आहे, उहा बि चंद एकड़ ज़मीन जे एवज़। चाचे सावण जो त हुन घर ई बर्बाद करे छॾियो आहे साहब। हू इंसान न
जलाद आहे साहब, जलाद। फिरौन आहे फिरौन। इहा हक़ीक़त हुई साहब जेका मूं तोखे ॿुधाई। बाक़ी रही ॻाल्हि सावण जे छोकिरनि जी, उहे 3 पुट हुन जा ग़ाइब आहिनि। ख़बर नाहे हले कहिड़े हाल में हूंदा। तव्हांजी वॾी महिरबानी जो असल हक़ीक़त खां तव्हां मूंखे आगाह कयो। हाणे मां ॼाणा तो दोदा ख़ान ॼाणे। तो दोदा खान सां फिटाए पंहिंजी मौत के दावत ॾिनी आहे। चइबो त तव्हां किराए जा कातिल या वॾेरनि जे इशारे ते नचण वारा किराए जा टट्टू आहियो। ज़बान संभाले ॻाल्हाए, पंहिंजी मौत खे ॾिसी तोखे डपु नथो थिए? डपु मूंखे न, पर तोखे थियणु खपे, छो जो मौत जे मुंहं में तूं बीठो आहीं। तूं अॼु तोखे अहिड़ो मौत ॾींदासीं जो ज़िंदगी भर यादि रखंदे राजा। ॾिसूं था तोखे केरु थो बचाए। केर आई तूं? केर दादो खे मारे? पानी मिलंदो? हिते झंग आहे, पानी जो को बि इंतजाम न आहे। मां राजा आहियां ऐं ही दोदा खान जा पालतू कुत्ता हुआ जेके दोदा खान मुंहिंजे मारण लाइ मोकिलिया हुआ। असां दोदा खान जे ज़ुल्म जा सतायल आहियूं। दोदा खान असांजे पीउ मां भेण भाउ खे मारे ॻोठ मां कढी छॾियो। चइबो त तव्हां ऐं मां
हिक मंज़िल जा मुसाफ़िर आहियूं। दोदा खान जे ज़ुल्म जा ॾींहं पूरा थियण वारा आहिनि। असां हिन मज़लूमनि जे टोले में जान ॾेई बि हिक ॿिए सां यादि मल्हायासीं। पोइ ते पेर न कंदासीं ऐं जेसीं ताईं दोदा खान जीअरो आहे सुख जो साह न खणंदासीं। इंशाअल्लाह 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 इंशाअल्लाह। भोतार साईं ख़बर पई आहे त भर वारे ॻोठ में पनाह वरिती अथनि कसम अमा जो। ॿुधाए मूंखे उहो बदबख्त केरु आहे जंहिं दोदा खान जे दुश्मन खे पनाह ॾिनी आहे? भोतार साईं पाण वारो इहो पुराणो दुश्मन रईस जाबर खान कसम अमा जो। दोदा खान जाबर खान असांजे दुश्मन खे पनाह ॾेई सुठो न आहे कयो। हुन दुखिल बाह ते तेल हारियो आहे तेल ऐं उन बाह जे बबड़नि में पाण सड़ी हू खाक थींदो खाक। हा दावटा जाबर खान जो बिलो कयो। जाफर खान सुठो न आहे कयो असांजे दुश्मननि खे पनाह ॾेई। भोतार साईं जाबर खान हिकु अमन पसंद अरडो वडेरो आहे जेको कंहिंजी परवाह न आहे कंदो कसम अमा जो। हुनखे शायदि दोदा खान जे कहर जी ख़बर न आहे। ये ख़बर हुजे सा न त कॾहिं बि अहिड़ी हरकत न करे हा। हुनखे इहा ख़बर न हूंदी त दोदा खान सां टकराइण जो अंजाम छा थींदो आहे। भोतार साईं हिननि छोरनि खे हाणे विसारे छॾियो कसम आहे मूंखे अमा जो। जाबर खान छोरा अॼु ॾींदव न सुभाणे ॾींदव कसम आहे अमा जो। न ॾींदो रे जेकॾहिं न ॾींदो न त अहिड़ो अशर कंदोसांसि अहिड़ो अशर कंदोसांसि जो हुनजा 7 नस्ल यादि कंदा ऐं इहो चवंदा त असांखे कहिड़ी भला खाधो जो असां दोदा खान सां उठायोसीं। भोतार साईं वधीक तव्हांजी मर्ज़ी अथव ॾुखियो माण्हू कसम अमा जो। ये अञा बि न ॾिनई त पोइ इहो कोराम कहिड़े मर्ज़ जी दवा आहे। इहो असांजो नंढड़ो कम बि न कंदो छा? पर पहिरियों हिन जाबर खान सां मिली ॾिसो हू चवे छा थो। ज़ाल आहे पाण में मरन मूंखे बचा जा या रब। ज़ाल आहे साईं मां अहिड़ी कमदारी न कंदुसि या रब मूंखे माफ़ी ॾिजां। दिलबर दिलबर खान दिलबर खान दिलबर खान दिलबर खान दिलबर खान वो जाबर खान खुदा जी का शर मार पवई कारी अर्दे पेर पई न ढेरे के मारे छजी। ए बंद कयो रोज लड़ो। दिलबर खान जो तड़ो खण गाग में मां जाबर वारन जा लाश करंदुसि। जाबर खान तो पुरानी दुश्मनी खे जगाए मुंहिंजा चंद दुश्मन गॾु करे जंग जो ऐलान कयो आहे। मां कसम थो खणां त तुंहिंजे ॻोठ जा नंढा वॾा जेसिताईं न मारींदुसि तेसिताईं मानी छा पर पानी जो ढक मुझे हराम आ। सुबेदार असलम इस मुझे भाव दिलबर जो लाश इनके जाबिर खान ने उनके
लुटन मारियो गिरफ्तार करे लाकअप कयो न त तूं छा कंदे मां सॼे ॻोठ में जांच कई आहे त सावण ऐं उन जी घरवारी खे तो क़तल कयो आहे इल्ज़ाम उन्हनि जे पुटनि ते थो हणी जेके पलांद में तुंहिंजे भाउ खे मारे विया आहिनि सुठो इन में अथई त इहा दुश्मनी बंदि कर न त उहो ॾींहुं परे न आहे जंहिं ॾींहुं तोखे हथनि में हथकड़ियूं हणी रस्ते सां गेलींदो वञी लाकअप कंदो मैं बस बंद करियो बात पाजो तू जाबिर खान सां यारी थो मनाई अरे काई सरकारी थो दलाली वरी जाबिर खान जी थो करी मां दलाली खाइण वारनि ते लानत विझंदो आहियां मां दलाल न पर कानून जो बालातर ऐं कड़क ऑफिसर आहियां जेको बि मुजरिम हूंदो आहे इनसां रिआयत न आहियां कंदो बस दोदा खान बस तो जड़े वडेरन जेको घणेनी मज़लूमन जो रक्त पीतो आहे रक्त असांखे सब ख़बर आहे केर गुनाहगार ऐं केर गुनाहगार न आहे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾे असलम मता पोइ मूंखे मयार ॾी त दोदे खान ॿुधायो कोन मां तोखे हुन ऐलान थो ॿुधायां त मां पंहिंजे भाउ जो पुराण कंदुसि मां वरी बि चवां थो त ॻोठ जो अमन तबाह न कर हिन में ई तुंहिंजी भलाई आहे सम्झई ॿुधारे ने असलम मजा चङा ई न पवंदव इहो एसपी जो ख़ासि माण्हू अथव कसम आहे मूंखे अम्मा जो कमदार हाणे वेही तमाशो ॾिसजांइ त मां हिन जाबिर खान जो कीअं थो जीवन जंजाल कयां तो अञा तोते खान जी सियासत खे सुञातो ई न आहे अच्छा तो मतलब असल कातिल मुझे पी आहे मूंखे इन ज़ालिमनि जो साथ हरगिज़ न ॾिजे हटे परे थे मुझे रस्ते में मैं दोदा खान जी धी आया दोदा खान जी धी आइन ते छा थी बियो असां जो सजी जिंदगी हुन जे इशारनि ते गरीबन ते जुल्म कंदा पिया अचूं अॼु हुन खे एहसास थींदो जॾहिं हुन जी इज़त मिट्टी में मिलंदी मुझो नालो राजा है ऐं तहां जी तारीफ़ मां दोदा खान जी धी आया ऐं नालो कंवल आहे कमल साहिबा दोदा खान ते 70 आजी वडेरो आहे ऐं तहां अकेली मूंखे कुछ गाल समझ में नथी अचे मिस्टर राजा तव्हां वक्त ते अची मुंहिंजी इज़त बचाई
तव्हांजी वॾी महिरबानी। मां हिकु पढ़ियल लिखियल छोकिरी आहियां। मां सभु सम्झां थी त दोदा खान 7 राजनि जो ताज मथे ते सजाए वेठो आहे, पर राज जे हिक बि माण्हू सां इंसाफ़ करण कोन थो अचेसि। बहरहाल मूंखे जाबर खान जे ॻोठ वञणो आहे। मां बि रईस जाबर खान जे ॻोठ जो रहण वारो आहियां। हिते हाणे परेशानी जी का बि ज़रूरत न आहे, सिधो रस्तो वठी वञो। ठीकु आहे बाबा? ओके ओके ओके। तूं हिते वेहण जो मक़सद हिते वेहणो खतरे खां खाली न आहे, छो त ॻोठ में दुश्मनियूं हलनि थियूं। मुंहिंजो नालो कंवल आहे ऐं मां दोदा खान जी धीउ आहियां। जाबर खान जे ॻोठ थी वञा सावण जे पुटनि सां मिलण। सावण जे पुटनि सां मिलण? पर छो? मूंखे ख़बर पई आहे त मुंहिंजे चाचे खे सावण जे पुटनि क़त्ल करे छॾियो आहे ऐं पंहिंजे पीउ जो प्लान कयो अथनि, जिन खे बाबा मारियो हो। यानी असांजे दुश्मन जी धीउ। अहिड़ो औरत जो एतिराम ज़रूरी आहे। छा तूं सावण जो पुटु आहीं? मां बदनसीब सावण जो पुटु आहियां, जेको पंहिंजे पीउ माउ जे लाशनि खे कुल्हो बि न ॾेई सघियो आहियां। दोदा खान मुंहिंजो पीउ आहे त छा थियो? आहे त ज़ालिम न। मां ज़ालिम न पर मज़लूमनि सां मोहबत कंदी आहियां। उग पंहिंजा ई घोड़ा। जेका पोइ मां बि तो सन जंग में शामिल आहियां मुंहिंजा साईं। ही छोकरी केरा है? हिन खे हिते छो वठी आयो आहीं? साईं हीअ दोदा खान जी धीउ आहे। मूंखे जावेद न पर मां पंहिंजी मर्ज़ीअ सां हिते आई आहियां। जावेद हीअ असांजे दुश्मन जी धीउ आहे, हिन मां हथ कढ त वञे ॻोठ। असां दोदा खान जो भाउ मारियो आहे, कहिड़े बि वक़्तु असां ते हमलो करे सघे थो। हमलो करण त परे जी ॻाल्हि आहे, पर हाणे हेॾा जो रुख बि न कंदो। जे कंदो त वापसि कोन वेंदो। ही सभु सही था चवनि। माल सां घर वञ, इन्हीअ में तुंहिंजी भलाई आहे। मां हक़ीक़त सम्झी वई आहियां त ज़ालिम केरु ऐं मज़लूम केरु आहे। अॼु खां पोइ मां हिते ई रहंदी हुअसि ऐं हिन जंग में तव्हांजो साथ ॾींदी हुअसि। बाबा साईं तव्हांजी शफ़क़त खपे, महिरबानी करे मूंखे हिते रहण ॾियो। नथी मुड़ी त ठीकु आहे, पर हिकु ॻाल्हि ज़हन में रख, तूं हाणे असांजे टोले जी साथी आहीं ऐं उमेद थो कयां त तूं असांजो साथ ॾींदीअ। साईं ख़ुदा जी कुदरत त ॾिस, ॾियां ॾींहं असांजो काफ़िलो कीअं थो वञे वधंदो। अञा त शुरूआत आहे, अॻिते हली ॾिसजांइ त असां कीअं दोदा खान खे था शिकस्त ॾियूं। अल्लाह कंदो ईअं ई थींदो, असां पंहिंजे मक़सद में कामयाब ज़रूर थींदासीं। उहो ॾींहुं परे न आहे जंहिं ॾींहुं ॿीहर ॻोठ में अमन जा गीत ॻाइबा ऐं असां ख़ुशि थी गुज़ारींदासीं। बाबा मां बि इहो ई थो चाहियां, अमन में वॾो मज़ो ऐं मोहबत आहे, जहिड़नि में छा रखियो आहे, पर दोदा खान इहा ॻाल्हि सम्झे ई नथो।
रेस अकबर खान हिजे 5 एकड़ ज़मीन आहे तव्हांजे ॼमण खां अॻु जी ॻाल्हि आहे जंहिं ते रेस कब्ज़ो करे करोड़ों रुपया कमाया आहिनि। बख्शण मुंहिंजी अद जाबर खान जी कोशिश लगी पई आहे। सावण जे पुटनि खे ज़मीन वापसी ॾियारींदासीं इंशाल्लाह। अकबर खान ये थींदो। न ये नथो थी सघे। कमल ये नथी करे सघे। मुझे दुश्मन जे टोले में शामिल न थी सघे। कमल खे ख़बर आहे तो खान मुझो नाम आहे। तो दे खान जो दुश्मन माना त न कलमो न कफन। भोतार साईं ॾींहों ॾींहुं पाणी वञे थो मथे खां चढ़ंदो। बाबा साईं जाबर खान जो बिलो कयो केॾी महिल असां ते न हमलो कनि। कसम अम्मा जो जाबर खान में दम ही ना है जो असां ते हमलो करे। कमदार अगर जाबर खान असां ते हमलो कयो न त खंडो पंहिंजनि जा लाश असां कोराम मचा छॾींदासीं। मातम बणिजी वेंदड़ ॻोठ में मातम। कमदार तो दे खान ते हमलो करण एतिरो आसान कोने को। जेकॾहिं गुर्जी बि हमलो कयूं न त टंगू बाहूं वञी निरायो मां न मुझो नालो दोदो खान न आहे। दोदो खान वारो कयो भोतार साईं। बाबा साईं किथे इहो सोनारी मौको हथनि मां निकिरी न वञे। कसम अम्मा जो पोइ वञ देर न कर। गोराम खे न्यापो ॾे त मूंसां मिली वञे। बाबा गोराम खे न्यापो ॾियां थो। कसम अम्मा जो हाणे जाबिर खान जे ॻोठ जो हिकु बि माण्हू न छॾींदुसि। सभिनी खे मारींदुसि। जाबिर खान जेका कई उहा उनखे पबी। हाणे मोजो वारो आहे। मोजो अहिड़ी कंदोसांसि जान मूं सीसराटियूं निकिरी वेंदसि। सीसराटियूं वाह जाबिर खान तुझी चालाकी शायद तोखे या ख़बर ई कान्हे का को अंदाज़ो अथई त दोदे खान जो दुश्मन माना त न कलमो न कफन। गोराम धाड़ेल खुदा जी का मार पवई। केड़े बेलन में थो रही खाई न वञनि कुत्ता बिला असांखे। हिकु त भोतार पाणारो वेहण नथो ॾे। ही वरी रहे थो भागो झंग में। हलड़े कमू कमदार तुंहिंजो वरी कम ॿियो कहिड़ो। अस्सलाम वालेकुम। गोराम खानी बादशाह यो खैर। अच कमदार वॾे अरसे खां पोइ आयो आहीं। लॻे थो त को भोतार जो न्यापो हूंदो। सही सुञातो अथई गोराम। रईस न्यापो न आहे त गोराम खे चओ
कीअं बि करे मूंसां मिली वञ कसम अम्मा जो। कमदार रेत जो न्यापो अखियुनि ते तूं हल मूंखे थोरो कमु आहे मां अची वेंदुसि छो त तोखे ख़बर आहे गोराम खान सां वेर कब्र में पेर कब्र में जल्दी अचिजां रेस नाराज़ थी वेंदई कसम अम्मा जो। मां हलां थो। ठीकु आहे कमदार तूं हल असां पुॼी वेंदासीं। साथियो रेस न्यापो कयो आहे हलबो ज़रूरु हलबो। हिन खां अॻु अहिड़ी वारदात कयो था जो ॾेह में धकर पची वेंदा छो त तव्हांखे ख़बर आहे गोराम खान सां वेर कब्र में पेर कब्र में। सरदार तुंहिंजो रुगो हुकुम खपे। हलो सरदार पोइ देर छा जी आहे सरदार वारदात अहिड़ी कंदासूं दुनिया ॾिसंदी। हा सरदार असां तयार आहियूं। हा सरदार बाक़ी हथियार छला कयां। हा सरदार वेठे वेठे हथियारनि ते कट चढ़ी वियो आहे। हा सरदार हलो त हथियारनि जी कट साफ़ करे अचो।
तू नहीं वाकई को जिन ही जिन जीअं तो वारदात कयां तीअं तोखे ख़बर पइजी थी वञे पर इहो न विसार तू गुलाम खान सां टिकियो आहीं गुलाम खान सां छो तू गुलाम खान सां वेर कब्र में पैर कब्र में अजदीद Buzdel. Charlie. Yes, sir. Charlie, राजू का है थाने से पुजायो। Yes, sir. साईं, हाणे इजाज़त ॾियो असांजे सीने में बदिले जी बाहि भड़की रही आहे। हाँ बोतार साईं हाणे असांखां इंतज़ार नथो थिए पलांद कबा ज़रूर कबा पर जल्दबाज़ी में किथे पंहिंजो नुक़सान न करे वेहो साईं असां हूअं बि न जीअरनि में आहियूं न मोलनि में आहियूं असांजे जीअण जो मक़सदु सिर्फ़ दोदा खान जो मौत आहे सिर्फ़ दोदा खान जो मौत हाणे असां दोदा खान जे ज़ुल्म जो दास्तान बंदि कंदासीं असां सिर जी बाजी लॻाए बि हुन फिरौन खां प्लान कंदासीं आओ अदा साईं दुआ कर पंहिंजे मक़सद में कामयाब थी मोटो हाँ अदा साईं सिर्फ़ तव्हांजी दुआ जी ज़रूरत आहे अदा जानी तव्हां रुगो दुआ कयो हाणे दोदा खान जे ॻोठ में तबाही मचाईंदासीं तबाही हा जाबिर खान जानी वारा हक़ सच जी जंग विड़ी रहिया अलाह साईं हुननि खे कामयाबी अदा कयो ख़ुदा ख़ैर कयो हा राइस तबाही मचाए छॾींदासीं तबाही जानी हाणे हलाणे जी कयो देरि न कयो नथा मुड़ो तो वञो मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि पर ख़्याल सां वञिजो दोदा खान जी हवेली जे ॿाहिरां उन जा बॉडीगार्ड अलर्ट बीठल आहिनि ख़्याल सां वञिजो मुंहिंजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि टकर में पंहिंजे पाण खे नुक़सान न पहुचाइजो ठीकु आहे भोतार साईं इनशाला अव्हां खे जल्द ख़ुशख़बरी ॾींदासीं इहो न सोचिजो त दोदा खान मुंहिंजो पीउ आहे हू सिर्फ़ु ज़ालिम आहे ज़ालिम ऐं ज़ालिम खे न छॾिजो भोतार साईं हाणे अल्लाह बाबा अल्लाह तव्हांजी मदद कंदो कर खबर गोराम के न्यापो ॾई आहे हाँ रईस न्यापो ॾई आहे गोराम खे अलाए छो अचण में देरि कई कसम अमां जो तार जी बादशाही जो ख़ैर अच गोराम अच अचण में का तकलीफ़ त न थी न बस वो तार जीअं वेले मां निकितसि साम्हूं मोटरसाइकिलूं मिलियूं उहा फुर करे जीअं अॻिते निकितसि त साम्हूं एसएचओ असलम पंहिंजी नफ़री सां मिलियो भुतार वॾे मुक़ाबले खां पोइ सॼो टोलो बाहि मां कढी हिते पुॻो आहियां मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे भुतार तव्हांखे त ख़बर आहे गोराम सां वेर कब्र में पेर कब्र में नाहक मरंदो इहो पी असलम एसएचओ गोराम मर्स त शींहं आहे पोइ पुलिस खां छो थो डिॼे गोराम पुलिस जी गणती तू न कर हाणे तू असांजे इलाइक़े में वञ बेफिक्र थी वञे रह बेफिक्र थी गोराम हक लॻणी आहे इन असलम सूबेदार जा टायर कढी विझूं गोराम हाणे तू दोदा खान जी जूअ में आयो आहीं हाणे का परवाह न कर गोराम हाणे त कुझु न कजे छो त दोदा खान जी तर में आई चङो हाणे हीअं कर तूं गोराम जो तूं वारे बाग वारे बंगले ते आराम कर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखजांइ मुंहिंजे तर में जेको बि ॾोह करी मुंहिंजी इजाज़त ऐं मुंहिंजे चवण खां सवाइ न कजांइ गोराम खान नमक हराम नाहे रहिस जंहिं वण हेठां वेहंदो
उन जा ई ॾार कपंदो। ठीक है बोले आराम कर। अचो साथियों। ॾियो ख़बर पुट दोदा खान जो हिसाब किताब बराबर करे आयो या न? भोतारो साईं दोदा खान पाण त लिकी वेही रहियो पर हुन जे बॉडी गार्डन जा सिर खयो आया आहियूं। रुगो हिकु दफ़ो दोदा खान खे ॾिसूं जो अहिड़ो मौत ॾींदासूं जो दुनिया ॾिसंदी। ॿीहर अहिड़ी ग़लती न कबी। हाणे दोदा खान जी हवेली में दाख़िल थींदासीं। इहो त सही आहे पुट पर ख़्याल सां किथे तव्हांखे नुक़सान न पहुचे। हुनखे जेको नुक़सान पहुचाइणो हो हुन पहुचायो। हाणे असांखे नुक़सान पहुचाइणो आहे जाबिर खान। जानी सही थो चए भोतार साईं। दोदा खान एतिरो त कमज़ोर थी चुको आहे जो कुझु बि करे नथो सघे। असांजो मक़सद सिर्फ़ दोदा खान जो मौत आहे। मौत बेड़ी ॾींदासीं जो सदन ताईं को मज़लूम सां न उचाईंदो। पंहिंजो कुझु ख़्याल ज़रूर कजो। पर ऊंचूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि पुट। ख़ुदा ख़ैर करे। असां मौत जी बाज़ार में दोदा खान जो हिकु हिकु साहब विकिणी आया आहियूं। असांजे कुलनि ते इंतकाम जो एतिरो त वज़न आहे जो मौत बि पाण सां गॾु वठी वञण खां इनकार करे छॾियो आहे। तव्हांजी इहा गर्मी ॾिसी हौसलो ऐं हिमत अफ़ज़ाई करण ते दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे। दिलि त चवे थी त दोदा खान खे मां मारियां मां। अदा साईं हाणे दोदा खान जी मौत जो ॾींहुं तमामु जल्द में उंझामण वारो आहे जेको ॿीहर कॾहिं बि रोशनी न करे सघंदो। छा असां वञूं ऐं दोदा खान बचे? ईअं थी बि कोन थो सघे। दोदा खान ऐं उन जे भाइरनि सां रत जी रांदि रहंदासीं। रत जी ज़ालिम ज़ालिम हूंदो आहे मज़लूम मज़लूम हूंदो आहे। अलाह पाक हमेशह मज़लूम सां गॾु हूंदो आहे। छोरन पंहिंजी हवेली ते हमलो करे वॾो नुक़सान कयो आहे। कमदार बिलो अहिड़ो कंदो मान जो रड़ियूं राज ॿुधंदनि। राज मुंहिंजे ॻोठ जा माण्हू मारे हू छा था सम्झनि? मां उन्हनि खे छॾे ॾींदुसि न, हरगिज़ न। उन्हनि जो मौत मुंहिंजे हिन हथनि में लिखियल आहे। हथनि में तो त कान जो दुश्मन न कलमो न कफन। हुकुम कयो रहिसे बाक़ी गोराम खान कहिड़े मर्द जी दवा आहे तव्हांखे ख़बर आहे न। गोराम खान सां वेर कब्र में पेर कब्र में। गोराम तोखे हिकु वॾो कमु करणो आहे। वॾे कम जेतिरो पाण वटि बारूद न आहे रहिसे। बारूद जी तोखे ट्रक भरिजी मिलंदी। ट्रक
कोई हुक्म कर रहे से तो करणो चाहे। अज रात तो के जाबर जे गोठ में तबाही मचाइणी आहे, अहिड़ी तबाही जो घटि में घटि 100 खां मथे घर सड़नि ऐं 20 माण्हुनि जा लाश हुजनि, लाश जिन में इन छोरनि जा लाश बि हुजनि, सावण जे छोरनि जा। दोदा खान ही तू छा थो चई? माना त शेर शाह जे चक्रे वांगे पंजे ही घर जा कुकड़ मारिया? न दोदा खान न, गोराम खान को गैरत वारो कम कराए, खाम खा बेगैरत न कर। माण्हू छा चवंदा त गोराम खान अंग उघाड़िन ऐं नाक न्याणियुनि जा ॾाज लुटिया? को ॿियो कम ॿुधाए रहिस? पर तोखे इहो कम त करणो पवंदो। गोराम खान इहो कम न अॼु कंदो न सुभाणे कंदो। जेसी ताईं जीअरो आ कंहिं बि धाड़ियल खे इहो कम करण कोन ॾींदो। मूंखे ख़बर आ गोराम त तूं मुंहिंजो इहो कम मुफ़्त में न कंदे, तोखे इन कम जी क़ीमत मिलंदी। ॿुधाए त तुंहिंजे गैरत जी क़ीमत केतिरी आ? 2 लख, 4 लख, 6 लख? उहा बि मुठ भुगड़नि ते। ऐं असां वांगुरु गैरती हुजो आ त इहे ऐसिन में न सुम्हो आ, कारण में न घुमो आ। गोराम इहो न विसार त तूं हिकु धाड़ेल आहीं, धाड़ेल। असां वॾेरनि जे टुकड़नि ते पलबा आहिनि, टुकड़नि ते, जॾहिं चाहियूं जीअं चाहियूं उन्हनि खे ज़िंदा रखूं या उन्हनि खे मुफ़्त में माराए छॾियूं। हा मां धाड़ेल आहियां, कॾहिं कॾहिं करोड़पतियुनि खे अगवा कंदो आहियां, कॾहिं त भत्ता वसूली कंदो आहियां। तो वांगुरु ग़रीबनि जो रत नया पीअंदो। अरे असल धाड़ेल त हिन धरतीअ ते तव्हां वॾेरा आहियो। जंहिं इंसान तव्हांजे खिलाफ़ हक़ जो होको ॾिनो तंहिं खे तव्हां धाड़ेल थियण ते मजबूर कयो। कंहिंखे परू चांडे जो नालो मिलियो ऐं कंहिंखे मोहब शीदी जो, ऐं वरी चओ था असांखे। त पोइ बीठो छा जे लाइ? निकिरी वञ मुंहिंजे तर मां। गोराम तूं सुठो नथो करी असां सां बगावत करे। तर मां न, फिलहाल तुझे घर मां वञा थो। ऐं हा यादि रख, अॼु खां पोइ कंहिं बि ग़रीब ते गोली हलाई त घटि तोसां गोराम बि कोन कंदो, सम्झई? अचो मूंसां। बाबा साईं, गोराम खे ज़हर जो पाणी हो, पाणी। गोराम मूंसां बगावत करे सुठो नाहे कयो। शायद उनखे ख़बर नाहे त दोदा खान जो दुश्मन न कलमो न कफन। अदा वाला हाण छा थींदो? मूंखे त वॾो भउ बि थिए। हाणे वेही ॾिसजांइ, हाणे वेही तमाशो ॾिसजांइ त मां कीअं थो वणनि में ॾाका पैदा कयां, रोज़ ई राड़ो पैदा कयां। खुदा जो कसम, इन सावण जे छोरनि जी रत कढी जेकॾहिं मां सावण जी क़बर ते छिड़काव न कयुमि, मुंहिंजो नालो दोदो खान नाहे। दोदो खान, दोदे खान जो दुश्मन माना त न कलमो न कफन। दोदा खान हुकुम कयो, की याद कयो था? ये सावण जा छोरा मुझे गोठ जा माण्हू मारे, हाणे मुझे मारण जे कढ पिया आहिनि, मुझे मारण जे। असलम खान जेकॾहिं कानून कुझु न कयो त पोइ मूंखे कुझु करणो पवंदो ऐं तूं मूंखे मयार न ॾिजां। तव्हां का बि त करणु कयो दोदा खान। मां अमलो
मोकिलियां थो तव्हांजी हवेली ते पारो ॾींदो तव्हांखे कुझु बि न थींदो यो गोरू धाड़े न गोराम खान आयो हो मुखा चंदो वठण कोन ॾिनो मास त डमरजी पवंदे इहो सावण जे छोरनि सां मिली करे मूंते हमलो कयो अथई इन जो बि तोखे बंदोबस्त करणो आहे इन जो बि असां शरीफ़ माण्हुनि जो त जीअण ई गजाल थी वियो आहे तव्हां सुकून जी निंड कयो मां हींअर ई पहुचां थो तव्हां का बि परेशानी न खणो बाक़ी जे छोरा आया त उन्हनि खे रोकण मुंहिंजो कमु आहे मां कंहिंखे बि कानून हथ में खणण कोन ॾींदुमि अरे बाबा कानून हाणे त सख्त थी वियो आहे इन्हनि छोरनि खे पके हाफ फ्राई न बल्कि फुल फ्राई करे छॾनि फुल फ्राई अरे बाबा कानून खां को बचो आहे छा इहो त सही आहे पर मां उन्हनि ऑफिसरनि मां न आहियां जेके वॾेरनि जे दरनि जा टुकर खाईंदा आहिनि ऐं उन्हनि जी गुलामी ॾींदा आहिनि मां उन्हनि ज़ालिमनि वॾेरनि जे ख़िलाफ़ आहियां ऐं तव्हां मायूस न थियो मां पहुचां थो ओए जल्दी अचण जी कयो इन्हनि छोरनि खे रोकियो न त वॾा नाहक थींदा नाहक तो पोइ हलो देर न कयो दोदा खाने ॾिनल सूर मुंहिंजी दिलि मथां अञा ताज़ा आहिनि साईं अवां जो हुकुम थिए ऐं असां इनकार कयूं इहो थी सघे थो छा भोतार साईं दोदा खान जा सूर हिन दिलि ते बि आहिनि जेके कॾहिं बि न विसरंदा अॼु दोदा खान ते अहिड़ो वार कंदासीं जो हुनजो निकिरणु मुश्किल थी वेंदो भोतार साईं तव्हांजो हुकुम अखियुनि ते छो त अॼु जो कमु सुभाणे ते नाहे छॾिणो न त ख़बर न आहे दोदा खान अलाए केतिरा मज़लूम बनाईंदो अॼु न गैरत जी जंग में असांजी ज़रूर कामयाबी थींदी हा दा साईं दोदा खान हिकु ज़ालिम माण्हू आहे ज़ालिम माण्हू खे ज़िंदा नाहे छॾिणो त पोइ ॿधो चेल सां संदरा हिन ज़ालिम दोदा खान जो वजूद हिन ॻोठ मां ख़तम कंदासीं हलो साईं असांजो ॿुधी हू बुज़दिल किथे दुबई न भॼी वञे दुबई त ठहियो पर अॼु हुनखे घर खां ॿाहिरि निकिरण टाइम न मिलंदो हा जानी तव्हां पाण खे अकेलो न सम्झो असीं तव्हां सां गॾु आहियूं हर हाल में हा बोतर धूड़िया मचा छॾींदासीं धूड़िया बेड़ा जो दोदा खान गर्क थींदो अॼु पलान करे हिन धरतीअ तां ज़ालिमनि जो नाम ऐं निशान मिटाए छॾींदासीं पोइ हलो देर न कयो
न्याणियूं असां सां गॾु आहिनि। मां धाड़ेल दोदा खान ले आया तुझे लाना जाफर खान मो हक ऐं सच खे सुञातो आहे। दोदा खान सां बगावत जो ऐलान करे तव्हांजो साथ ॾियण आयो आहियां। वाह धाड़ेल ऐं दोस्त, असांखे यकीन नथो अचे त के धाड़ेल सुधरिया आहिनि। जेकॾहिं अञा यकीन नथो अचेव ही वठो बंदूक, मुंहिंजो सीनो गोलियुनि सां परूण करे छॾियो। तव्हांखे केरु उफ बि न कंदो। जाबर खान सरदार शहीद हो जावे। हा रईस, हाणे असां मज़लूमनि जो साथ ॾींदासीं। हा रईस, असांजे सरदार दोदा खान सां बगावत जो ऐलान कयो आहे। दोदा खान जे चवण ते असां काफ़ी ॾोह कयासीं। हा रईस, इंशाअल्लाह हाणे सचे साथ ॾिबो। रईस, हाणे असांजो साथ तव्हां सां ई आहे। जेको सरदार जो ऐलान उहो असांजो ऐलान। वक्त ते पहुतो आहीं दोस्त, तो हक़ खे सुञाणे पाण खे गाज़ी कयो आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ दोदा खान असां खां नथो बची सघे। ख़ुदा धाड़ेल अलाह हयात ॾींदो यार। तो वक्त ते अखियूं खोलियूं आहिनि। हाणे असांजे टोले खे केर बि रोके नथो सघे। ख़ुदा ख़ैर करे। हा गुलाम, हाणे तोसां असांजी मथो मथे ते यारी आहे। पोइ ठीकु आहे गुलाम, असां बि तोसां यारी मराए ॾेखारींदासीं। गुलाम तोखां सवा मानी कोन खाईंदासूं। त पोइ जल्दी कयो, हाणे असां खां सब्र बर्दाश्त नथो थिए। अॼु हर हाल में हर सूरत में दोदा खान जो मौत थींदो। ठीकु आहे जाबर खान, सुभाणे हिन हमले में असीं बि तव्हां सां गॾु हूंदासीं। त पोइ ठीकु आहे गुलाम, उते था मिलूं। अचो मूंसां। हलो साथियो। हथियार हेठि कयो। दोदो खान कानून जो मुजरिम आहे। उनखे सज़ा बि कानून ॾींदो। न, हू असांजो दुश्मन आहे ऐं उनखे सज़ा बि असां ॾींदासीं। असलम साहब, असां पंहिंजे दुश्मन खे पाण सज़ा ॾींदासीं। दोदा खान बचपन में असांखे यतीम बणायो। हटी पर थी इंस्पेक्टर साहब, असांजे सीने में इंतकाम जी बाहि दोदा खान जे खून सां सामंदी। तूं त कानून जो बालातर ऐं कड़क ऑफिसर आहीं। सभु कुझु ख़बर हूंदे बि हुन ज़ालिम जो साथ थो ॾी। हाँ साहब, दोदा खान खे सज़ा असीं पाण ॾींदासीं। हू मुंहिंजे कानून जो मुजरिम आहे, हुनखे सज़ा बि मां पाण ॾींदुसि। मां दोदा खान जो साथ न, पर पाण ड्यूटी करे रहियो आहियां। माना त तव्हां हक़ ऐं सच जो साथ ॾेई रहिया। जीअं वणे तीअं वञी कयूं। तव्हां सम्झो त मां मुखल थियां। असलम साहब, तव्हां जी वॾी महिरबानी। ठीकु आहे असलम साहब, तव्हां वञी आराम कयो। असांखे पंहिंजो कमु करण ॾियो। अचो मूंसां। अरे हेॾे सॼो ॾींहुं वताओ लोफराई कंदा, तव्हांखे ॿियो को कमकार न आहे? सॼो ॾींहुं वताओ रुलंदा। तू छा भला शराफ़त जो ठिको खयो आहे छा?
अॼु तुंहिंजी मौत बणिजी आया आहियूं। अरे वरी ॻाल्हाई थो अचाई गोली। राजा लोफर त चई थो अॼु तोखे ॾेखारींदासीं कि लोफर छा थींदो आहे। मूंखे तव्हांजो ई इंतज़ार हुयो। दोदा खान असां इहो ॾींहुं ॾिसण लाइ वॾियूं बसूं कंदियूं हुयूं त तोखे तुंहिंजे दर ऐं तुंहिंजे घर में मारींदासीं। इहो ख्वाब तव्हांजो कॾहिं न पूरो थींदो जाबर खान, कसम आहे मूंखे अमां जो। तव्हां सां ॻाल्हियूं बाद में थींदियूं। पहिरियां मूंखे पंहिंजी धीअ ॾियो। दोदा खान जहिड़ी करणी तहिड़ी भेण। अरे तव्हां मुंहिंजी धीअ खे उबतियूं सुबतियूं पटियूं पढ़ाए अगवा कयो। बाबा कमल मोटाए ॾियो। नेड़ मिनत करे दोदा खान खां माफ़ी वठी मोटी हलिया वञो, कसम आहे अमां जो। तूं चुप कर चमचा, जो तोखे कंदारी करणी आहे त रईस जाबिर खान जहिड़नि जी वञी कर। बाक़ी दोदा खान खां भीग भली आहे, ख़ुदा ख़ैर करे। जान बचाए अटई थी गोली। रईस जाबिर खान त असांखे बाबे जा पिया ॾींदो आहे। दोदा खान तूं असांजो दुश्मन आहीं, दुश्मन आहीं, न आहे छॾणो तोखे। अॼु मां ॾाढो ख़ुशि थियो आहियां जो तो जहिड़े ज़ालिम जो मौत मुंहिंजे हथां थिए थो। अॼु तुंहिंजो अंजाम ॾाढो बुरो थींदो दोदा खान, ॾाढो बुरो। दोदा खान तूं ज़ालिम आहीं, ज़ालिम, ऐं तोखे ज़िंदा न आहे छॾणो। अब रस महाराज जी कसम अमां जो। न बच रहे जाबर खान। अजय दीवाना
इहो एहसान तव्हांजो ज़िंदगी पर न लाहे सघंदासीं। बाबा साईं, इहो त मुंहिंजो फर्ज़ हुयो, इन में एहसान जी कहिड़ी ॻाल्हि आहे? साईं, अलाह साईं तव्हां ख़ुशि कंदो, असांजी दुआऊं तव्हां सां कंदा आहियूं। प्रिंस जाबर खान, जेसीं तक तव्हां जहिड़ा वॾेरा हिन दुनिया में हूंदा, असां जहिड़ा मज़लूम न रहंदा। पुट राजा, तुंहिंजी बि वॾी महिरबानी, तुंहिंजो बि वॾो साथ रहियो। दोदा खान जहिड़े ज़ालिम जे ख़िलाफ़ आवाज़ उथारे तो बि वॾी हिमत कई। अॼु खां पोइ तव्हांखे किथे बि वञण जी ज़रूरत कोन्हे, तव्हां मूं सां गॾु मुंहिंजी हवेली में रहंदव। ऐं हा, हिकु ॿी ख़ुशख़बरी इहा त जानी जी शादी साइमा सां, जावेद जी शादी कमल सां कराइण इहो मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। इन्हनि ॿिन्ही जी शादी इन ई हवेली में वॾी धाम धूम सां थींदी। इंशाअल्लाह।